लाड़कानो नओं देरो सूबाई वज़ीर सकाफ़त ऐं सयाहत नवादरात आर्काइव्स सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह लाड़काने पहुंची। MPA जमील अहमद सुमरो, सेक्रेटरी सकाफ़त सिंध ख़ालिद चाचड़, मेयर लाड़कानो अनवर अली लोहर, डिप्टी कमिश्नर डॉक्टर शर्जील नूरचन्ना ऐं ॿियनि आफ़ीसरनि सां गॾिजी सर शाह नवाज़ भुट्टो लाइब्रेरी जो दौरो कयो, जिते हुन लाइब्रेरी जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान सूबाई वज़ीर लाइब्रेरी में सहूलियतुनि खे वधीक बहितर बणाइण तोड़े कंप्यूटर ऐं लैपटॉप फ़राहम करण लाइ हिदायतूं ॾिनियूं। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह MPA जमील अहमद सुमरो ॿियनि अॻवाननि सां गॾिजी क़ाइम लाइब्रेरी में क़ाइम बुक स्टोर जो इफ़्तिताह बि कयो। इन खां अॻु सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह गढ़ी ख़ुदा बख़्श पहुतो, जिते सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाह नवाज़ भुट्टो ऐं बेगम नुसरत भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी भरे फ़ातिहा ख़्वानी करे शुहदाए जमहूरियत खे ख़राज अक़ीदत पेश कयो। इन खां अॻु सूबाई वज़ीर मज़ार ते मौजूद परॾेहिनि सां पिणु मुलाक़ात कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।